नाज़रीन, हालाणी में महांगाई सबब दर्जी भी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सीलनि लाइ पेश आहे आफ़ताब शाह जी रिपोर्ट। परेशान आहियूं, कपिड़ो बि केरु वठे कोन थो। जे वॻो को वठे थो उहो बि हिकिड़ो वॻो वठी थो अचे। पहिरियां माण्हू 2-3 वॻा वठंदा त उन में हर कंहिंखे आसरो हूंदो हो। भला हाणे 5 रुपया असांजा ठहंदा। मार्केट में कपिड़े वारनि वटि बि रश न आहे। महांगाई जे करे सस्ताई हुजे हा त हर को वॻो वठे हा। ग़रीब माण्हू वॻो वठी कोन थो सघे। जे वठे थो त अॼुकल्ह ॾिसो था त हिकिड़े वॻे सां कंहिंजी बि पूरत न आहे, छो त कपिड़ा 2-3 वॻो माण्हू हिकिड़ो वठंदो आहे त उन जे करे असांजो बि सिस्टम हलंदो आहे। पहिरियां माशाल्लाह कमकार सही हुया, हाणे त महांगाई हद करे छॾी आहे। जंहिंजे दौरान छा नालो आहे तव्हांखे ख़बर आहे त कपिड़ा ई एॾा महांगा थी विया आहिनि। साईं 3000 रुपए जो त कपिड़ो बि थो मिले। दुकान ते चढ़ूं 3000 रुपए जो कपिड़ो आहे। दुकानदार सिलाई घणी थो वठे, 800 रुपया 900 रुपया सिलाई थी मिले। उहा बि वीचारनि वटि पूरी मिले कोन थी, छो त लाइट आहे कोन। 24 कलाकनि में 2 कलाक लाइट थी मिले, जेकी रुगो शहरी जे टाइम ते लाइट थी मिले। ॿियो राति जे टाइम ते थोरी लाइट थी मिले, जेॾी महिल रोज़ो खोलणो आहे। हुन खां पोइ त लाइट आहे कोन। महांगाई जो दौर लॻो पियो आहे। असांजी अपील आहे गवर्नमेंट सां, वज़ीर आज़म सां, त गुज़ारा थोरो रहम कयो वञे। परेशान इन करे रोज़ी जे करे अॻु में जेको हुयो कुझु न कुझु फ़र्क़ु हुयो, तमामु सुठी यानी कमकार हली पवंदा, साल जो कुझु न कुझु ठही पवंदो। हिन महिल 20 रोज़ो थी वियो आहे, का अहिड़ी माना सिचुएशन न आहे जो कमकार सुठा हुजनि, जो राति जो असां वेही नथा कमु कंदा हुआसीं। हाणे को बि अहिड़ो न आहे जो राति जो वेही बि असां